नवाब शाह PMU अस्पताल जे आइसोलेशन वार्ड जे साम्हूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन पास नर्सिस खे रेगुलर न करण ऐं 3 महीननि खां पघार न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाज़िमनि हथनि में बैनर खणी चिती नारेबाज़ी कई। इन मौक़े ते मुलाज़िमनि करीम बख्श रिंद, ख़ालिद हुसैन बुघी ऐं ॿियनि चयो त हू हिन वक़्त ताईं फ्रंट लाइन ते मौजूदु आहिनि। कोरोना वायरस में मुब्तला मरीज़नि जी ज़िंदगी बचाइण लाइ हू पंहिंजी जान जोखिम में विझी इलाज कनि था, पर हुकूमत उन्हनि खे पको नथी करे, न वरी उन्हनि खे पघारूं ॾिनी पियूं वञनि। हुननि चयो त जेसिताईं मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसिताईं संदन एहतिजाज जारी रहंदो। मेरठ शहर जे इब्राहिम कॉलोनी में 4 ॾींहं अॻु हथियारबंदनि पारां घर ते हमलो करे फायरिंग करण बैदि 13 साला निगरी खे क़त्ल करण वारे मामले जो केस दाख़िल थियण बावजूदि मुलविस जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ वारसनि पारां प्रेस क्लब ॾाढो एहतिजाज कयो वियो। निगरी जे वालिद मुश्ताक चांडे, इरफान चांडे ऐं फारूक चांडे साफ़ ॻाल्हाईंदे ऐं एहतिजाज कंदे चयो त संदन न्याणी जे क़त्ल केस में मुलविस जवाबदारनि खे पुलिस केस दाख़िल थियण बावजूदि गिरफ़्तार नाहे कयो। हुननि IG सिंध SSP दादू खां मुतालबो कयो त संदन न्याणी जे क़त्ल केस में मुलविस समूरा जवाबदार गिरफ़्तार करे खेनि तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾिनो वञे। डहर की पुलिस तरफ़ां शहरी शबीर शर खे मुबैना हाफ़ फ्राई करण वारी ख़बर बाद शर बिरादरी ऐं PTI कारकुननि पारां सरकारी अस्पताल जो घेरो करे सख़्त एहतिजाज कयो वियो ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। मसइलनि माण्हुनि अस्पताल में बीठल सरकारी गाॾी खे पिणु नुक़सानु पहुचायो ऐं अस्पताल अंदरि तोड़-फोड़ बि कई, जंहिं बाद पुलिस जी फायरिंग करे माण्हुनि में भाॼ पइजी वई। इन मौक़े ते मसइलनि माण्हुनि DSP समेत पुलिस मथां पथराव पिणु कयो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे MS डहर की अस्पताल जो चवणु हो त पुलिस ज़ख़्मी खणी अस्पताल आई, जंहिं बाद छिकताइण वारी सूरत पैदा थी वई ऐं माण्हुनि अस्पताल जी गाॾी ऐं सामान जी भञ-राह कई आहे। शहजादकोट में 10 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां सिविल जज कश्मूर ऐं औरत वकील जे नौजवान भाउ अजीबुल्ला सिल्लू जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शहजादकोट बार जे सॾ ते वकीलनि पारां एहतिजाज कंदे अदालती कम जो मुकमल बाइकाट कयो वियो। बार जे सॾ ते वकीलनि ॿाहुनि ते कारियूं पुटी ॿधी बार ऑफिस पारां ज़बरदस्त नारेबाज़ी कई, जिते शहजादकोट बार जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ मक्सी, एडवोकेट मुनीर अहमद खावड़ ऐं ॿियनि चयो त 10 ॾींहं अॻु शहर जे मस्तोई पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे अजीबुल्ला उर्फ साजिद अली सेलरो खे नाहक क़त्ल कयो, पर B सेक्शन पुलिस क़त्ल जी FIR में नामज़द 10 जवाबदारनि मां कंहिं हिक खे बि गिरफ़्तार नाहे कयो। अॻवाननि IG सिंध DIG लाड़कानी ऐं SSP कंबर शहजादकोट खां मुतालबो कयो मुलविस जवाबदारनि खे बिना देर जे गिरफ़्तार करे मुतासिर ख़ानदाननि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।